ज़ुल्म आहे पंहिंजे वतन में पंहिंजे धरती ते पंहिंजनि तइलीमी इदारनि में हरनि माण्हुनि खे पढ़ाई जो हक़ हासिलु आहे पंजाबियुनि खे हक़ हासिलु आहे कश्मीरियुनि खे बर्मन बंगाल पठाणनि खे ॿियनि खे सभु जा ॿार तइलीमी इदारनि में पढ़ी सघनि था पर सिंध जो जेको धरती जो खणी आहे उन जे लाइ तइलीमी इदारनि जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि जेका जाती आहे दुश्मनी आहे सिंध सां जेका रवा रखी वई आहे ऐं वक़्त जा हुकमरान चवनि पिया असां मुशरफ जी बक़ाया सभु ख़तमु कंदासीं हीअ मुशरफ जे तौर खां वठी तइलीमी पॉलिसी जेका जोड़ी वई जंहिंमें सिंधी शागिर्दनि खे तइलीमी खे मक़बूल कयो वेंदो आहे त चऊं था त कराची जे हर तइलीमी इदारे में हर सिंध जे डिस्ट्रिक्ट में कोटा रखी वञे ऐं जंहिंखे बि पी जे डोमिसाइल किथां जो आहे उनखे इहो हक़ हासिलु आहे त उनखे कंहिं बि तइलीमी इदारे में दाख़िला मिलणु खपे इन लाइ असांजी बीजेपी जे तरफ़ खां जेका हीअ एहतिजाजी तहरीक शुरू कई वई आहे जंहिंजी शुरूआति असां कराची खां कई आहे जेका हाणे हैदराबाद में थींदी लाड़काणे में थींदी नवाबशाह में थींदी सखर में थींदी ऐं इहे डिस्ट्रिक्ट थी वरी कराची जे अंदरि सॼी सिंध जा नुमाइंदा अची वरी हिते वेही बुख हड़ताल कंदासीं ऐं जदोजहद जा हर उहे रस्ता अख़्तियार कंदासीं हड़ताल खां पोइ बि जेकॾहिं जीअं सिंध क़ौमी महाज अवामी सतह ते इन मसइले खे खणंदी छो त हिननि जो तालुक सिंधी क़ौम सां आहे हिते जेके बचा दाख़िला वठनि था उहे बि सिंधी क़ौम जा जो हिते माण्हुनि जो औलाद फैमिली खे ॾियारींदासीं उन्हनि खे इनवॉल्व कंदासीं हड़तालूं कंदासीं मुज़ाहिरा कंदासीं रोड बंदि कंदासीं ऐं गवर्नर हाउस जो घेराव बि कंदासीं जेको चांसलर आहे जीअं सिंधनि सां जेका कराची जी तइलीमी इदारनि में ज्यादतियूं आहिनि या जेके तालीमी पॉलिसी जोड़े उन दाख़िला खां मज़बूत कयो थो वञे उन खिलाफ़ दावा कंदी रही आहे हुननि जो जेको रवैयो आहे हू हमेशह मौक़े पर कंदा आहिनि ऐं जॾहिं बि वक़्तु पंहिंजो खोलो कनि त पोइ त सिंध जा असांखां बि वधीक तव्हांजी चओ था त सिंध असांजी माउ आहे सिंधी माण्हू असांजा भाइर आहिनि त पोइ भाइर छो था कयो पोइ इहो कहिड़ो तरीक़ो आहे त कराची जे तइलीमी इदारनि में सिंधी न पढ़नि पठान पढ़नि पंजाबी पढ़नि कश्मीरी पढ़नि गलगिती पढ़नि बाक़ी सिंधियुनि खे पढ़ण जो हक़ु कोन्हे त पोइ इहा जाती वारो जेको रवैयो हूंदो आहे उहो हुनखे दुरुस्त करणो पवंदो ऐं सिंध जे लाइ ऐं सिंधी माण्हू सचा माण्हू आहिनि ऐं हिन वतन जा मालिक आहिनि उन्हनि सां इहा ॿिटी पॉलिसी वारो जेको रवैयो आहे उहो बर्दाश्त जा माण्हू कंदा ऐं हाणे हिन मौक़े पर सम्झनि पार्टी वोट वठी करे हड़ताल जे दौरान हुकूमत जी तरफ़ां असां सां कंहिं राब्तो न कयो आहे असां हुकूमत खे बि चऊं था त सिंधी माण्हुनि तव्हांखे वोट ॾेई सुधार में ईंदो आहे त सिंधी माण्हुनि जी इज़त करणु सिंधी माण्हुनि जो हक़ु आहे तइलीम कराइणु कराची सिंध आहे सिंध जी दिलि आहे सिंधी माण्हुनि जो शहरु आहे ऐं पंहिंजनि शहरनि में पंहिंजनि माण्हुनि खे जेकॾहिं तइलीम नथी मिले त पोइ इन खां वधीक ठीक है।